अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व ख़ातमन नबिय्यीन क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यिदुन नासि यौमल क़ियामह सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबिय्युल करीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे, बदल दे दिल की दुनिया दिल बदल दे, खुदाया फजल फरमा दिल बदल दे। सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, मज़ा आ जाए मौला दिल बदल दे। ये कैसा दिल है सीने में इलाही, ये कैसा दिल है सीने में इलाही, ये मुर्दा भी है जिंदा दिल बदल दे। मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, मेरी फरियाद सुन ले मेरे अल्लाह, बना ले अपना बंदा दिल बदल दे। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन। जब मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवहिद भाई और दोस्तों हैं बुज़ुर्गों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके अल्लाह तबारक व तआला बेशुमार फ़ज़ीलतों अता फ़रमायूं, एज़ाज़ात अता फ़रमाया,
मक़ाम ऐं मर्तबा अता फ़रमाया। अॼु जी निशिस्त में पाण सिर्फ़ु 10 फ़ज़ीलतुनि जो ज़िक्र कंदासीं। कुझु ॻाल्हियूं ख़बर पवण खां बाद में असांखे पंहिंजे अक़ीदे खे सही करण जी रोशनी मिले थी पई। जेकॾहिं साॻियूं ई ॻाल्हियूं असांखे ख़बर न बि हुजनि त पोइ माण्हू अक़ीदे में फ़ुतूर अची सघे थो पियो। कॾहिं कॾहिं मोहबत में माण्हू गुस्ताख़ी करे वेही रहंदो आहे, उनखे ख़बर बि कोन पवंदी आहे। इन करे 10 फ़ज़ीलतूं बयानु कंदासीं, तव्हां त मुंहिंजो ऐं अव्हां जो अक़ीदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में दुरुस्त थिए। नंबर 1, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॻियनि ऐं पोयनि सभिनीनि इंसाननि जा सरदार आहिनि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻियां माण्हू जेके गुज़रिया उन्हनि जा बि सरदार आहिनि, ऐं जेके आईंदा ईंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा बि सरदार आहिनि। पर साईं इहे त माण्हू अॻु में गुज़री विया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सरदारी त न मिली, या जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां रहलत फरमाया, पर्दो करे विया, पोयनि ते नबी साईं जी सरदारी त न हली। क़यामत जे ॾींहुं सभु जमा थींदा, सभिनीनि जा सरदार मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में हूंदा। हज़रत सैन अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाया, अना सय्यिदुन नास यौमल क़ियामा, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं सभिनी इंसाननि जो सरदार हूंदुसि। लिहाज़ा तव्हां असांखे इन फ़ज़ीलत मां अक़ीदो ऐं नज़रियो ठाहिणु घुरिजे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़यामत जे ॾींहुं सभिनि जा सरदार हूंदा। ॿी हदीस मुबारका, उन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अना सय्यिदु वुल्दे आदम, औलाद आदम में जेके बि औलाद अचे थी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी, मां सभिनीनि जो मां मोहम्मद सरदार आहियां। पर इहा सरदारी ख़ाली क़यामत में न आहे, दुनिया में बि सरदारी आहे। भले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां गुज़रिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद अचनि, पर अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि जो सरदार आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाया, सय्यिदु वुल्दे आदम व अव्वल मन तुनशक़्क़ु, क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरीं क़बर मां उथण वारो मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदुसि। इंसाननि जो सरदार बि मां मोहम्मद, क़यामत में सभ खां पहिरीं उथण वारो ज़मीन मंझां मां मोहम्मद, व अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़िन, सभ खां पहिरीं सिफ़ारिश बि मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदुसि, ऐं सभ खां पहिरीं सिफ़ारिश बि मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बूल कई वेंदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहो एजाज़ या फ़ज़ीलत अल्लाह तबारक व तआला ॾिनी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वलीन ऐं आख़िरीन जा सरदार आहिनि। सभिनी इंसाननि जा सरदार, सभिनी इंसाननि में मक़ाम ऐं मर्तबे में वधीक जेकॾहिं केरु हूंदो आहे त पैगम्बर हूंदो आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेके पैगम्बर गुज़रिया आहिनि, उहे पंहिंजी उम्मतुनि में बल्कि हिन उम्मत खां बि वधीक मक़ाम ऐं मर्तबे वारा आहिनि। हर पैगम्बर मक़ाम मर्तबे उम्मतुनि खां मथे हूंदो। ठीकु आहे, उन्हनि सभिनीनि पैगम्बरनि खे निमाज़ पढ़ाइण वारो मेराज वारी राति मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ऐं जेको इमाम हूंदो आहे उहो मुक़्तदीन खां अफ़ज़ल हूंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लख पैगम्बरनि खे मस्जिद अक़सा में निमाज़ पढ़ाई। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हो, सभु पैगम्बर मुक़्तदी हा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जा ईअं सम्झो इमाम थिया त उन्हनि खां वधीक अफ़ज़ल ऐं मक़ाम ऐं मर्तबे मथे थिया। उम्मतिन खां वधीक मक़ाम अंबिया जो हूंदो आहे, अंबिया खां वधीक मक़ाम मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छो करे निमाज़ पढ़ाई ही मेराज वारी राति कीअं पढ़ाई? मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन करे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनीनि जो छा आहे?
सरदार आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत जी सुबुह ताईं जेको बि इंसानु ईंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा वॾा आहिनि, सरदार आहिनि, सैयद आहिनि, अॻवान आहिनि। ॿी फज़ीलत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन जा महबूब आहिनि। तव्हां ऐं असां यकीन सां नथा चई सघूं त अल्लाह तबारक व ताला मूंसां मुहबत थो करे, पर तव्हां ऐं असां यकीन सां चई सघूं था त अल्लाह तबारक व ताला मुहम्मद अरबी सां मुहबत करे थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, अन अली बिन अली अल मक्की अन अबीही, अली बिन अली मक्की पंहिंजे पीउ अली खां रिवायत करे थो पियो। क़ाल दख़लतु अला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी शकातिही अल्लज़ी क़ुबिज़ फ़ीहा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमार थी पिया, आख़िरी ॾींहंनि में मां साईं जन सां मुलाक़ात करण जे लाइ वियुसि, बीमार पुरसी करण जे लाइ वियुसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुलाक़ात थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अना ख़ातमुन नबिय्यीन, मां आख़िरी नबी आहियां, व अकरमुन नबिय्यीन अलल्लाह, अल्लाह सभ खां वधीक नबियनि में इकराम मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो करे थो। व अहब्बुल मख़लूक़ीन इला रब्बी अज़्ज़ व जल्ल, मख़लूक़ात में सभ खां वधीक मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत अल्लाह तबारक व ताला करे थो। तमाम मख़लूक़ात में सभ खां वधीक मुहब्बत अल्लाह तबारक व ताला मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां करे थो पियो। ॿी फज़ीलत, महबूब रब्बिल आलमीन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन जा महबूब आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, अना अकरमु वुल्द आदम अला रब्बी वला फ़ख़्र, औलाद आदम में सभ खां वधीक इज़्ज़त अल्लाह तबारक व ताला मुंहिंजी थो करे, पर मां इन ते फ़ख़्र नथो कयां, मां आजिज़ी कयां त अल्लाह तुंहिंजी महिरबानी तो मूंखे इहो मक़ाम ॾिनो आहे। त महबूब रब्बुल आलमीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। इहो एजाज़ अल्लाह तबारक व ताला, इहा फ़ज़ीलत अल्लाह तबारक व ताला मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी। टीं फज़ीलत, अल्लाह तबारक व ताला मुहम्मद अरबी खे कलाम मुक़द्दस पंहिंजो क़ुरान अज़ीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमायो। अहिड़ो किताब न थियो, न थींदो। तौरात भी किताब हुयो, इंजील भी किताब हुयो, ज़बूर भी किताब हुयो, ॿिया सहाइफ़ भी कोन, सुहूफ़ इब्राहिम और मूसा, केतिरा ई सहाइफ़ अल्लाह तबारक व ताला नाज़िल फरमाया, पर जेको क़ुरान ऐं मर्तबे ऐं मक़ाम वारो आहे, अहिड़ो को बि किताब ऐं को बि सहीफ़ो नथो थी सघे। इहो किताब अल्लाह तबारक व ताला मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। इहो अज़ीम छो आहे? अज़ीम इन करे आहे जो अल्लाह तबारक व ताला फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून, सोना किताब त ॾेई थो, पर इन जी हिफ़ाज़त जो बि ज़िम्मेदार मां अल्लाह तबारक व ताला आहे। केर बि इन जी ज़बर में, ज़ेर में, अलिफ़ में, बे में तब्दीली नथो करे सघे, तहरीफ़ नथो करे सघे। जेको क़ुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, साॻियो क़ुरान क़यामत ताईं मौजूदु रहंदो, इन में ज़रे बराबर बि तहरीफ़ नथी थी सघे। अल्लाह साईं ज़िम्मो पाण खणी छॾियो। एॾो एज़ाज़ ऐं इकराम वारो किताब अल्लाह से मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। अच्छा, ॿिया किताब त हुआ, उन्हनि जे अंदरि तहरीफ़ूं खोड़ थी चुकियूं। अॼु बि तव्हां वठो वञो मार्केट जे अंदरि, तौरात तव्हांखे मिली वेंदी, हैदराबाद जी मार्केट में मिलंदी, कराची जी मार्केट में मिलंदी, लाहौर जी मार्केट में मिलंदी। तव्हां टई किताब खणो, टिनी में तव्हांखे हेर फेर नज़र ईंदो। वरी हिकिड़ो किताब पाकिस्तान जो खणो, हिकिड़ो इंडिया जो खणो, हिकिड़ो अमेरिका जो खणो, हिकिड़ो बर्तानिया जो तौरात खणो, वरी उन्हनि खे पढ़ो त उन चइनी में तव्हांखे रद्द बदल नज़र ईंदो। छो जो क़ुरान तहरीफ़ खां पाक आहे, ॿिया किताब तहरीफ़ खां पाक न आहिनि, उन्हनि में तहरीफ़ थी चुकी आहे। नंबर 2, क़ुरान अज़ीम आहे इन करे जो इन जा हाफ़िज़ पूरी दुनिया में मौजूदु आहिनि। तौरात जो बि हाफ़िज़ कोन्हे, इंजील जो बि हाफ़िज़ कोन्हे, ज़बूर जो बि हाफ़िज़ दुनिया में कोन्हे। हाफ़िज़ जे करे दुनिया में मौजूदु आहिनि त क़ुरान मुक़द्दस जा मौजूदु आहिनि। हिन साल 2018 जे आख़िर में जेको वफ़ाक़ुल मदारिस अल अरबिया
उलमा देवबंद जो जेको दीनी मदारिस जो बोर्ड आहे उन में जिन हाफ़िज़ जेके जिन शागिर्दनि हिफ़्ज़ मुकम्मल करे ऐं उन जो इम्तिहान ॾिनो उन जी तादाद हिन साल माना हिकिड़े साल 2018 जी जेका रिपोर्ट आहे उन जी हाणे ईंदी 2 महीननि खां बाद में रजब में शाबान में इम्तिहान थींदा। उहा रिपोर्ट मुताबिक़ हिकिड़े साल में 70,000 शागिर्दनि इम्तिहान ॾिनो पाकिस्तान में। इहो हिकिड़ो बोर्ड सिर्फ़ु उलमा देवबंद, पोइ उलमा बरेलवी अलॻि, उलमा अहल हदीस अलॻि, उलमा शिया त हिफ़्ज़ कंदा ई न आहिनि, उन्हनि खे क़ुर जे हिफ़्ज़ सां को सरोकार कोन्हे। बाक़ी अहल हदीस ऐं बरेलवी उहे अलॻि आहिनि। हाणे अंदाज़ो लॻाए जिन इम्तिहान ॾिनो सिर्फ़ु देवबंदी उहे 70,000 हुआ, जिन इम्तिहान न ॾिनो हूंदो उहे अलाए घणा हूंदा। वरी पोइ इन खां अलावा बरेलवी मकतब फ़िक्र जा, वरी अहल हदीस मकतब फ़िक्र जा केतिरा हाफ़िज़ हिकिड़े साल में कलाम मुक़द्दस खे हिफ़्ज़ करण वारा पाकिस्तान में थिया। अहिड़े नमूने सां दुनिया जे मुख़्तलिफ़ ममालिक जे अंदरि हज़ारे हाफ़िज़ थियनि पिया था। इहो क़ुर अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो, मौज़ो करे ॾिनई, सोणा तोखे किताब बि मां ॾियां थो पियो, इन जा हाफ़िज़ बि दुनिया में मशहूरु थी वेंदा। असां जॾहिं पाण मदरसे में मां पढ़ंदो हुउसि थोरी महिल ख़बर पवंदी 46,000 हिन साल थिया, 48,000 थिया, 49,000 थिया, 50,000 थिया। पर हिन साल मुंहिंजी हैरत जी इंतिहा न रही, 2018 में 70,000 शागिर्दनि हिफ़्ज़ क़ुर कयो, इम्तिहान ॾिनो। टी फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस नबी साईं खे ॾिनो, अज़ीम क़ुर, अज़ीम किताब ॾिनो। चौथी फ़ज़ीलत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला मेराज करायो। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाक आहे उहा ज़ात जेका पंहिंजे बाने खे रातो रात मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं वठी वई। अॻिते अल्लाह साईं फरमायो ली नूरियहू मिन आयातिना, मां मोहम्मद खे इन करे वठी थो वञा तां त मां पंहिंजूं निशानियूं ॾेखारियांसि। पोइ अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जन्नत बि ॾेखारी, जहन्नम बि ॾेखारी। ये निशानियूं अल्लाह तबारक व तआला, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो दीदार बि करायो। कंहिं बि पैगम्बर खे मेराज आसमानी कोन थियो, मोहम्मद अरबी खे मेराज आसमानी थियो। इहा फ़ज़ीलत आहे, इहो मक़ाम ऐं मर्तबो आहे जेको मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं अता फ़रमायो। नंबर 5, अॻे पैगम्बर ईंदा हुआ त ॻोठ जे लाइ ईंदा हुआ, इलाइक़े जे लाइ ईंदा हुआ, क़ौम जे लाइ ईंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला नबी करे मोकिलियो पूरी इंसानियत जे लाइ, तमामु इंसानियत जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहिनि। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻियां पैगम्बर गुज़रिया, उहे पंहिंजी क़ौम सां ख़िताब कंदा हुआ त फरमाईंदा या क़ौमी, ए मुंहिंजी क़ौम। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं वारो आयो दावत ॾियण जो, त कलाम मुक़द्दस में लिखियल आहे, अल्लाह साईं फरमाए थो कुल ए महबूब हीअं दावत ॾिजां, या क़ौमी न चइजां, छो करे जे या क़ौमी चयो उहो क़ौम जे लाइ आयो, तूं हीअं चइजां कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। और उहे ज़मीन जा सभु इंसानों, मां मोहम्मद तव्हां सभिनीनि जे लाइ रसूल बणिजी करे आयो आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी जे लाइ, अजमी जे लाइ, कारे जे लाइ, गोरे जे लाइ, नंढे जे लाइ, वॾे जे लाइ, सभिनि जे लाइ रसूल ऐं नबी बणिजी करे आयो। जेको मञे थो उनजो बि रसूल आहे, जेको नथो मञे उनजो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल आहे। उम्मत जूं ॿ क़िस्मूं, उम्मत दावत, उम्मत इजाबत। तव्हां असां अल्हम्दुलिल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो आहे, असां उम्मत इजाबत आहियूं। जिन ईमान नाहे ईंदो, पोइ हिंदू हुजे, यहूदी हुजे, ईसाई हुजे, कम्युनिस्ट हुजनि, जिन ईमान नाहे ईंदो, बुत मत हुजनि, जेके बि आहिनि उन्हनि खे चइबो आहे उम्मत दावत। इन्हनि ताईं वरी दावत पुॼाइणी आहे। इहे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में दाख़िल आहिनि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी इंसानियत जे लाइ रसूल बणिजी आयो। इहो अल्लाह तबारक व तआला फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमाई। नंबर 6, अल्लाह तबारक व तआला ख़त्म नबूवत जो ताज मोहम्मद अरबी जे मथे मुबारक ते रखणु फ़रमायो। आख़िरी पैगम्बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
उन खां बाद में जेकॾहिं केरु दावो करे थो त उहो कज़ाब त थी सघे थो, दज्जाल त थी सघे थो, फिरौन त थी सघे थो पियो, पर नबी नथो थी सघे। ग़ुलाम अहमद क़ादियानी एॾो बेवकूफ़ इंसान हो, एॾो बेवकूफ़ इंसान हो, उनजी तव्हां किताबूं पढ़ी ॾिसंदा हैरान थींदव। कॾहिं चए पियो मां मसीह मऊद आहियां, कॾहिं चवंदो मां मेहदी आहियां, इमाम मेहदी मां आहियां, कॾहिं चवंदो ईसा अलैहिस्सलाम आहियां, कॾहिं वरी चवंदो मां नबी आहियां, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, वरी पोइ चवंदो नबी आहियां त सौ सिधो नबी न आहियां, बल्कि हीअं कुंड पासो वठी करे नबी आहियां, पोइ ज़िल्ली नबी आहियां, पोइ बुरूज़ी नबी आहियां, पोइ अजीब अजीब पंहिंजे बारे में दावा कया। नबी साईं जो पाछो आहियां, नबी साईं जे इश्क में नबी थी वियो आहियां, वग़ैरह वग़ैरह अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो। कुझु बि चए छा हो, पहिरें नंबर जो कूड़ो हो। असां हुनजी नबूअत खां इनकारी आहियूं, असां मोहम्मद अरबी खे आख़िरी नबी मञूं था। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबीयीन। अल्लाह साईं फरमाए थो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मञा कंहिंजा अब्बा न आहिनि, कंहिं मर्द जा अब्बा न आहिनि, वालिद न आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद पुटाणी औलाद जेका आहे उहा नंढड़े हूंदे इंतकाल करे। अल्लाह साईं फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मर्द जा वालिद न आहिनि, वलाकिन रसूल अल्लाह, हा अल्लाह जा रसूल आहिनि, व खातमन नबीयीन आख़िरी नबी बि आहिनि। हदीस मुबारक में ईंदो आहे अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अना खातमुन नबीयीन। बुखारी शरीफ़ जी रिवायत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जन फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में नबी कोन ईंदो। पोइ साईं जेके माण्हू उथनि था पिया, मुसैलमा कज़्ज़ाब बि चयो मां नबी आहियां, शुजा बि चयो मां नबी आहियां, असवद अंसी बि चयो मां नबी आहियां, ग़ुलाम अहमद क़ादियानी बि चयो मां नबी आहियां। पोइ इहे जो नबूअत जा दावा कनि था पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि माण्हुनि जे बारे में फरमायो सयकून फी उम्मती कज़्ज़ाबून सलासून दज्जालून यज़अमु अन्नहु नबियुन। अनकरीब मुंहिंजी उम्मत जे अंदरि 30 कूड़ा दज्जाल पैदा थींदा जेके सभु दावो कंदा त मां नबी आहियां, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अना खातमुन नबियीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में को नबी कोन ईंदो। ये सभु कूड़ा हूंदा। ख़त्म नबूवत जो ताज अल्लाह तबारक व तआला मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे मुबारक ते रखियो आहे। साईं जन खां बाद में पोइ केर बि नबी न ईंदो। फ़ज़ीलत नंबर 6, फ़ज़ीलत नंबर 7 लिवाउल हम्द, हम्द जो झंडो क़यामत जे ॾींहुं कंहिं नबी जे हथ में न हूंदो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में हूंदो। हे अजीब मंज़र हूंदो। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाता अना अव्वलुन नास, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ख़ुरूजन इज़ा बअसू, क़यामत जीअं थींदी न सभ खां पहिरीं क़बर मुबारक मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथंदुसि। व अना ख़तीबुहुम इज़ा वफ़दू, माण्हू सभु मोॾे ईंदा, मां अॻियां अॻियां हूंदुमि, माण्हू मुंहिंजे पोयां हूंदा, मां ॻाल्हाईंदुमि, इहो सॼो वफ़द अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं दरबार में बीहंदासीं। ख़तीब मां हूंदुसि, ॻाल्हाइण वारो मां हूंदुसि। व अना मुबशिरुम इज़ा आइसू, जॾहिं माण्हू मायूस थी वेंदा, परेशान थींदा, त मां उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾींदुसि मां मोहम्मद अरबी मौजूदु आहियां, परेशान छो था थियो। लिवाउल हम्द यौमइज़िन बियदी, ऐं लिवाउल हम्द जेको तारीफ़ वारो झंडो हूंदो उहो मां मोहम्मद अरबी जे हथ में हूंदो। अना अकरम वुल्द आदम अला रब्बी अज़्ज़ व जल्ल वला फ़ख्र, ऐं क़यामत जहिड़ी सभ खां वधीक इकराम, सभ खां वधीक इज़त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी कंदो, पर मां हिन ते फ़ख्र नथो कयां। इहो एज़ाज़ अल्लाह साईं मूंखे ॾींदो, लिवाउल हम्द जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो, फ़ख्र नथो कयां। अल्लाह तां ऐं असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन झंडे जे छांवरे में जॻह नसीब फरमाए। नंबर 8 नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह तबारक व तआला मक़ाम वसीला नसीब फरमाईंदा। इहो जन्नत जे अंदरि हिकिड़ो मक़ाम आहे, हिकिड़ो मर्तबो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाया आज़ान अचे न त हुनजो जवाबु ॾियो, चुप करे ॿुधो ऐं हुनजो जवाबु ॾियो।
जॾहिं फ़ारिग़ थी वञे मोज़िन आज़ान खां त वरी पोइ दुआ पढ़ो, अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा, सॼी दुआ पढ़ो। इन दुआ मां फ़ारिग़ थियो त पोइ हीअं चओ, सुम्म सलू लियल वसीला, पोइ मुंहिंजे लाइ वसीले जी दुआ घुरो। फ़इन्नहा मंज़िलतुन फ़िल जन्नति, इहा जन्नत जे अंदरि हिकिड़ो मक़ाम ऐं मर्तबो आहे, हिकिड़ी मंज़िल आहे। ला यंबग़ी इल्ला लिअब्दिन मिन इबादिल्लाह, अल्लाह जे बाननि मञा के हिकिड़े बाने खे अल्लाह साईं ॾींदो हो। व अर्जू अन अकून अन हुआ, मूंखे उमेदु आहे त उहो अल्लाह जो बानो मां मुहम्मद पाण हूंदुसि। फमन सअल लियल वसीलत हल्लत अलैहि शफ़ाअ, जंहिं मुंहिंजे लाइ दुआ घुरी इन वसीले जे बारे में, जंहिं बि मुंहिंजे उम्मती मुंहिंजे लाइ दुआ घुरी त अल्लाह इहो मक़ाम वसीला जेको आहे इहो मोहम्मद अरबी खे अता फ़रमा, मां क़यामत जे ॾींहुं उन बाने जे लाइ शफ़ाअत कंदुसि। अल्लाह मक़ाम वसीला मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमा। ऐं यकीनन अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो मक़ाम नसीब फ़रमाईंदा। नंबर 9, हौज़े कौसर वारी जेको नहर आहे उन जो सरदार बि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। इन्ना अअतैना कल कौसर, सोना असां तोखे हौज़े कौसर अता करे छॾियोसीं। हौज़े कौसर छा आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हौज़ी मसीरतो शहरिन, एॾो वॾो आहे, एॾो वॾो आहे जो हिकिड़ो माण्हू पंधु हले 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 त हिकिड़े महीने में जेतिरो पंधु हलंदो न, एॾो वॾो उहो हौज़ आहे। माउहु अबयज़ु मिनल लबन, उन जो पाणी जेको आहे न खीर खां वधीक अछो आहे। वरीहुहु अत्यबु मिनल मिस्क, मुश्क खां वधीक उन जे अंदरि ख़ुशबू रखियल आहे। वकीज़ानुहु कनुजूमि समाए, ऐं उन ते जेका प्याला रखियल हूंदा उहे एतिरा प्याला हूंदा जेतिरा आसमान ते सितारा आहिनि, अनलिमिटेड सितारा आहिनि। उम्मती बि त ओॾा आहिनि, ॻणे सघूं था नबी साईं जा उम्मती घणा आहिनि? नबी साईं खां वठी करे क़यामत ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती केरु नथो ॻणे सघे। सितारा बि असां नथा ॻणे सघूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जेॾा सितारा ओॾा प्याला हूंदा, मां पंहिंजे उम्मतियुनि खे उन प्यालनि सां जाम भरे भरे प्यारींदुसि। मन शरीब मिनहा फला यज़मउ अबदा, जेको पीअंदो न वरी उनखे उञ कोन लॻंदी। अल्लाह असांखे मोहम्मद अरबी जे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जा जाम नसीब फ़रमाए। मक्का में हौज़े कौसर जो सरदार बि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंबर 10, शफ़ाअत कुबरा बि अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीब फ़रमाईंदो। हाफ़िज़ क़ुरान बि शफ़ाअत कंदो 10 माण्हुनि जी, आलिम दीन बि शफ़ाअत कंदो 70 माण्हुनि जी, ॿिया पैगम्बर बि शफ़ाअत कंदा, नेक ऐं साले माण्हू बि शफ़ाअतूं कंदा, पर उहे शफ़ाअतूं शफ़ाअत सुग़रा चइबो उन्हनि खे। मोहम्मद अरबी खे जेको मक़ाम मिलंदो उनखे शफ़ाअत कुबरा चयो वेंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो, क़यामत जे ॾींहुं उम्मत परेशान थींदी, सभ खां पहिरीं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदी ऐं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कंदी, आदम तूं अल्लाह तबारक व तआला जो पहिरियों नबी आहीं, पहिरियों रसूल आहीं, अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ु कर, अल्लाह हिसाब शुरू करे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदो, मूंखे पंहिंजे पुट जन्नत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला शजरा ममनुआ मना फरमायो त हिन वण जे वेझो न वञा, उन वण जे मां वेझो हले वियोसि, लिहाज़ा अॼु मुंहिंजी मजाल न आहे जो मां अल्लाह तबारक व तआला सां ॻाल्हाए सघां। वरी सॼी उम्मत भॼंदी भॼंदी नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे ईंदी, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कंदी, ओ नूह तूं अल्लाह तबारक व तआला जो पैगम्बर गुज़रियो, अल्लाह तबारक व तआला तोखे वॾी हयात तय्यबा नसीब फरमाई, तो 950 साल दीन जी तबलीग कई ही, महिरबानी फरमा अल्लाह खे अर्ज़ु कर, अल्लाह हिसाब किताब शुरू करे। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदो, मुंहिंजे पुट जो मामिलो मूंखे यादि अचे थो पियो, लिहाज़ा मां अल्लाह तबारक व तआला जी दरबार में आवाज़ नथो खणी सघां, सभ जा सभु वञो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे। सॼी उम्मत मिली सिली करे इब्राहिम अलैहिस्सलाम वटि ईंदी, इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि पुॼंदी, साईं तव्हां त बुज़ुर्ग पैगम्बर हुयो, तव्हां अल्लाह जा बरगुज़ीदा हुयो, अल्लाह जा
महबूब हुयो, मेहरबानी कयो, अल्लाह का सिफारिश कयो। अल्लाह तबारक व तआला हिसाब शुरू करे, माण्हू परेशान आहिनि, पघर में बुॾंदा वञनि था पिया। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदो, मूंखे पंहिंजे वालिद साहब जो मसलो यादि थो अचे, उन ईमान कोन आंदो हो, लिहाज़ा मां बि अॼु शफ़ाअत नथो करे सघां। वरी अहिड़े नमूने सां माण्हू मूसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, वरी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदा, बिलाख़िर सभु मिली सिली करे मोहम्मद अरबी वटि ईंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जॾहिं सभु पैगंबर सभु इंसानियत मूं वटि ईंदी, मां अल्लाह तबारक व तआला जे अॻियां ईंदुसि ऐं उते ओॾी महिल सजदे में हलियो वेंदुसि। 7 ॾींहं 7 रातूं मुसलसल सजदे में हूंदुसि। मां अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ कंदुसि, अहिड़ी तारीफ़ कंदुसि जेका मूंखे अॼु तारीफ़ कोन थी अचे। उहा तारीफ़ अल्लाह तबारक व तआला मूंखे उते ॿुधाईंदो, उते मूंखे सम्झाईंदो, मां उहा तारीफ़ कंदो रहंदुसि। मुसलसल तारीफ़ करण खां बाद में अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, इरफा रासक या मुहम्मद सल तुत वशफा तुफशा। ओ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजो मथो मुबारक मथे खण। त अॼु सभ खां वधीक घुरण वारो फ़क़ीर तूं आहीं ऐं सभ खां वधीक ॾियण वारो दाता मां अल्लाह तबारक व तआला आहियां। घुरण तुंहिंजो कमु आहे, ॾियण मां अल्लाह जो कमु आहे, सिफ़ारिश करण तुंहिंजो कमु आहे, क़बूल करण मां अल्लाह तबारक व तआला जो कमु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कंदा, अल्लाह माण्हू परेशान आहिनि, अल्लाह मां सिफ़ारिश कयां थो पियो त हिननि जो हिसाब किताब शुरू थिए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सिफ़ारिश क़बूल कई वेंदी, पोइ वरी अल्लाह तबारक व तआला हिसाब वठणु शुरू कंदो। हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते तां वञनि पिया, यहूदी नज़र आयो। उन यहूदी वटि ॻोहो हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां मुलाक़ात कई, साईं जन उनखे दावत ॾिनी इस्लाम क़बूल करण जी। उन इनकार कयो, मां कोन मञींदुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुन चयो त साईं मां हिकिड़ी ॻाल्हि ते मञींदुसि, उहा ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका ॻोहो आहे न, इहा ॻोह इक़रार करे तुंहिंजे नबी हुजण जो, मां क़बूल कंदुसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि कि छॾीसि। उन चयो साईं छॾींदोमांसि भॼी वेंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कोन भॼंदी, तूं छॾीसि। उनजे थेले में या हथ में या कपिड़े में ॿधल, जीअं हथ मां कढी करे रखिया ज़मीन ते, त हुन भॼणु शुरू कयो। जीअं भॼे पई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, या ज़ब इरजिई इलैया, ओ ॻोह पीउ रहो, मां मोहम्मद ॾे मोटी अच। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जा अल्फाज़ जॾहिं ॻोह जे कननि ते पिया, ॻोह बीह रही, वरी वापसि फिरी आई, नबी साईं जे अॻियां अची बीठी। अतारिफ़ मन अना, ॻोह सुञाणी थी मां केरु आहियां? चई हा साईं मां सुञाणा थी। नअम अना अअलम, साईं मां सुञाणा थी पई तूं अल्लाह जो रसूल आहीं। क़यामत जो ॾींहुं लॻंदो, महशर जो मैदान लॻंदो, उते जेकॾहिं अल्लाह साईं कंहिंजी सिफ़ारिश क़बूल कंदो, उहो थी चए अल्लाह तबारक व तआला तुंहिंजी सिफ़ारिश क़बूल कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शफ़ाअत कुबरा क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं अता फ़रमाए थो। इहे 10 फ़ज़ीलतूं जेके मूं अव्हां जे साम्हूं ज़िक्र कयूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं अता कयूं। इन्हनि ई मुताबिक़ तव्हां असांखे पंहिंजो नज़रियो ऐं अक़ीदो ठाहिणो आहे। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह ईमान जी ज़िंदगी, ईमान ते मौत नसीब फ़रमाए।